सकरन शहर के अज़ीम कॉलोनी के रहवासी 20 साल नौजवान 2.25 फुट कद और 7 किलो वज़न रखंदड़ साबिर अली मंगराड़ जो नंढो कद होने सबब काफ़ी परेशानी के मुंह ॾेई रहियो। साबिर मंगराड़ HRJDO न्यूज़ के रिपोर्टर दिलदार चांडे के ॿुधायो। साबिर फ़कीर मुंहिंजो पुटु आहे, लखन नालो आहे, जा मंगराड़ आहियूं। दोल सफ़र बि वॼाईंदो आहे। ॿियो कई माण्हू ईंदा आहिनि उनखे ॾिसण लाइ। असांजो मुतालबो शादी लाइ बि फ़कीर वॾो ज़ोर रखी वेठो आहे। जॻह बि असां किराए ते आहे, दुकान बि किराए ते मिली गुज़र सफ़र हले पियो। इन जे करे गवर्नमेंट खे असांजो मुतालबो आहे त हिन लाइ कुझु न कुझु सोचे वञे। अच्छा, गवर्नमेंट इन लाइ कोई वज़ीफ़ो मुक़ररु वग़ैरह कयो आहे न? असां लेडीअ में बेटे में ॼाण पर अञा का मोड न थी आहे। अच्छा, कंहिं मोड न थी? कंहिं वापसी असां कुझु बि न थियो आहे। कार्ड जो प्रोग्राम आहे, जो कार्ड वार्ड ठारायूं, शनाख्ती कार्ड। शनाख्ती कार्ड। त मुझी ख्वाहिश है तो मुझे कद जेतरी का छोकरी हुजे त हुन सां शादी करियां। साबिर मंगराड़ उहा पिण ख्वाहिश ज़ाहिर कई ताऊं बिलावल भुट्टो ज़रदारी सां मिलण चाहियां थो। साबिर अली घर में वेही दिल विंदराण लाइ दोल तमामु बहितरीन तरीक़े सां वॼाए थो। साबिर अली जे वालिद लखाड़िनो ॿुधायो त साबिर मुंहिंजो पहिरियों पुटु आहे जेको 1999 पैदा थियो। साबिर जे वाल साहब ॿुधायो त साबिर 1999 पैदा थियो ऐं जॾहिं हू ॼाओ त हुनजो वज़न 3 पा हुयो ऐं हींअर साबिर जो वज़न 7 किलो आहे। शुरूआती दौर में ॾुख ऐं तकलीफ़ थींदी हुई, पर हाणे अलाह जो तोहफ़ो सम्झी ख़ुशि आहियूं। जीअं त असांखे पंहिंजो घर बि न आहे ऐं साबिर जो पीउ मज़दूरी कंदो आहे। हिननि हुकूमत सिंध ऐं सकाफ़त खाते ऐं सकरन जे चूंडियल नुमाइंदनि खे अपील कई आहे त मुंहिंजे 20 साल पुट साबिर अली लाइ वज़ीफ़ो मुक़ररु कयो वञे त जीअं असांखे माली सहायता पिणु